अस्सलामुअलैकुम दोस्तों, अजकल सोशल मीडिया ते सोडल फ़कीर के हवाले से काफ़ी बहस हली रहियो आहे त सोडल फ़कीर एक शराबी इंसान है ऐं महफ़िलन में काफ़ी शराब वापराईंदो आहे। इन सॼी सूरत हाल ते पाण ॻाल्हाईंदासीं, हक़ीक़त ऐं सच छा आहे हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। अॼु वीडियो शुरू करण खां पहिरियां असां सिंधवासियुनि खे हिकु रिक्वेस्ट कंदा आहियूं त जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां अचो था त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा, छो त सिंधी शोबे सां वाबस्ता वीडियोज़ तव्हांखे हिन ई यूट्यूब चैनल तरफ़ां ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजी मेन टॉपिक तरफ़। त कुछ ॾींहं अॻु सोडल फ़कीर जो एक वीडियो वायरल थियो, जंहिं बाद काफ़ी बहस शुरू थी वियो। काफ़ी माण्हुनि सोडल फ़कीर ते शराबी हुजण जा इल्ज़ाम लगाया त काफ़ी माण्हुनि सोडल फ़कीर जे हाल के ॾिसी परेशान थी गम ऐं गुस्से में पइजी विया। सो ॻाल्हि हाणे पंहिंजी मेन बेसिक खां कंदासीं त हिन वक़्तु सोडल फ़कीर जी उमिरि 63 साल आहे। सोडल फ़कीर पंहिंजे भाइरनि में सभ खां वॾो आहे ऐं 4 नंढा भाइर अथसि जेकी हिन वक़्तु सभई धार आहिनि। सोडल फ़कीर खे 2 पुटनि जो औलाद बि हो, जंहिंमां हिकु अॼुकल्ह कराची में मज़दूरी कंदो आहे ऐं ॿियो पुटु हिन फ़ानी दुनिया में नाहे रहियो। सोडल फ़कीर जे हवाले सां पाड़े जे माण्हुनि ॿुधायो त सोडल फ़कीर पुट जे विछोड़े खां बाद पाण खे हिन वक़्त ताईं संभाले नाहे सघियो। पाड़े जे माण्हुनि वधीक ॿुधायो त सोडल फ़कीर दरवेश इंसान आहे ऐं गुरबत सबबु बुखू काटण ते मजबूर आहे। सोडल फ़कीर पंहिंजे हिकु लाइव इंटरव्यू दौरान ॿुधायो त बीठे जो यारा सभु को नाहे किरे जो कोई। सोडल फ़कीर वधीक ॿुधायो त हिन दुनिया में जेको चुल्ह ते आहे सो दिलि ते आहे। सोडल फ़कीर जे अहिड़नि लफ़्ज़नि बाद बि सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं ख़ामोश तमाशाई बणियल आहे। ऐं दोस्तो, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शाह अब्दुल लतीफ़ खां बाद सिंधी सूफ़ी राग जो बुनियाद रखंदड़ मोहम्मद क़ासिम माका बि हिकु बिस्तरे ते पियल आहे। तंहिंजी बि सिंध हुकूमत का सार त न लधी, पर नई सिंध वासिन का सार लधी। इन करे ई त शमन अली मीराली पंहिंजे हिकु इंटरव्यू दौरान ॿुधायो त शोहरत चंद ॾींहंनि लाइ आहे, कुझु सालनि बाद शोहरत जो ज़वाल बि थींदो आहे। सो पंहिंजे बचनि जो सुठो मुस्तक़बिल ठाहियो। शमन अली मीराली पंहिंजे इंटरव्यू दौरान वधीक चयो त कूड़ी शोहरत बि कुझु ॾींहंनि लाइ हूंदी आहे, सॼी उमिरि लाइ नाहे हूंदी। सो दोस्तो, जेकॾहिं तव्हां असांजो यूट्यूब चैनल हिन वक़्त ताईं सब्सक्राइब नाहे कयो त सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा, छो त सिंधी शोबे सां वाबस्ता वीडियोज़ तव्हांखे हिन ई यूट्यूब चैनल तरफ़ां ॾिसण वटां मिलंदा। मिलंदासीं नई वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।